अज जो छा प्रोग्राम आहे रुस्तम खान? सुल्तान, मां चाहियां थो त फ़ैसिले खां पहिरियां हिकु चक्कर दिलावर खान सां मिली अचूं। पर मूंखे नथो लॻे त को दिलावर खान फ़ैसिले में रायो कंदो। तूं छा थो सम्झी त मां दिलावर खान खे मिंथ में रखंदुसि त मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिजांइ? न सुल्तान न, तूं ग़लति सम्झी रहियो आहीं। मां उते वञी मिलण त कमतार सां थो चाहियां, जीअं उनखे पको करे चा त पंहिंजी शाइती ते क़ाइमु रहे। मूसा खान जो दबदबो ॾिसी किथे हू कमज़ोर दिलि वधीक कमज़ोर न थी वञे। मां नथो सम्झां त कमदार फिरी वेंदो, छो त कमदार खे मूसा खान जे मथां अॻ में ई वॾी कावड़ आहे। समझा थो सुल्तान, समझा थो त कमदार पंहिंजी शाइती तां कोन फिरंदो, पर मूसा खान एतिरो शातिर माण्हू आहे जो ॻाल्हियुनि में कमदार खे एतिरा त वर वकड़ ॾींदो जो कमदार पंहिंजी जान बचाइण में हाज़िर हूंदो। इन्हीअ करे कमदार खे पढ़ाए पको करणु लाज़मी आहे। भली खणी मूसा खान ॻाल्हियुनि में हज़ार वकड़ ॾे, पर कमदार पंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी शाइती ते क़ाइमु रहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ भली हलण जी कयो, मां गाॾी कढी थो अचां। हाँ सुल्तान, गाड़ी कढी अच त हलो, छो जो ॻाल्हियुनि में सिर्फ़ु वॾीअ वञी बचाइनि ऐं मां नथो चाहियां त मूसा खान ॻाल्हियुनि में पाण खे बेॾो ई साबित करे। मूंखे नथो लॻे त को तुंहिंजे साम्हूं मूसा खान ॻाल्हियुनि में कामयाबु थी वेंदो। मूसा खान मूंसां ॻाल्हियूं करण बि न चाहींदो, छो जो ॻाल्हियुनि में मूसा खान मूं अॻियां हार मञी थो। तंहिंजे करे हू पंहिंजा सभु वार कमतार वारनि मथां कंदो। तंहिंजे करे ॻाल्हियुनि खां पहिरियां कमतार खे पको करणु लाज़मी आहे। त पोइ तूं ॿाहिरि निकिरी हली बि, मां गाॾी कढी पियो अचां। हाँ कढी अच। अम्मी, अदा जे अचण खां पोइ बाबा असांखे शहर वञण जी इजाज़त त ॾींदो न? छो न छॾींदो? असां को हिन जूं बानियूं या नौकरियाणियूं त कोन आहियूं जो घर में कैद करे रखंदो। अम्मी, इहो सभु कुझु उन जे करे पई चवां जो बाबा बार बार पंहिंजी इज़त जी ॻाल्हि पियो करे। पंहिंजे पीउ जे ॻाल्हियुनि खे छॾ, इहो ईअं ई अजायो पियो ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे। सच मां ईअं बि नाहे जो असांजे ॿाहिरि निकिरण सां अबूअ जी इज़त जे मथां छंडा पवनि ऐं उन जी इज़त घटि थिए। मायरा तोखे चयमि त तुंहिंजो पीउ आहे पुराणनि ख़्यालनि जो माण्हू। अम्मी, जेकॾहिं बाबा ज़िद पकड़े बीही रहियो त तव्हां बाबा खे छा करे सघंदो? जेकॾहिं ज़िद करे वेही रहियो ऐं असांखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न ॾिनई न त पोइ मां बि तव्हां सां शहर हली हलंदसि। सच में पोइ हिन कैद खाने में केरु रहंदो? शाबस त उन्हनि माण्हुनि खे आहे जेके पंहिंजी पूरी ज़िंदगी हिते गुज़ारे विया, असांखां त कुझु ॾींहं बि नथा गुज़रनि। मुजिब, थोरो सुजागी सां वेह। भुल न मारे सा, भुल मां कुत्तो चक हणी वियो। तव्हां अञा उन ॻाल्हि ते गंढ ॾेयूं बीठा आहियो। इन करे चवां पियो मुजिब त चारे तरफ़ दुश्मन पखेड़जी विया आहिनि। हिकिड़ो आसरो पले वेंदो त ॿियो वार कंदो। मुख़्तार बाबा, अधु राति ताईं मां सुजागी कंदुसि, पोइ मुजीब खे उथारींदुसि। पहिरियां भली मुजीब आराम करे वठे। अड़े न तूं जेरनि जे जहान में, न मोलनि जे मुकाम में, तो में कहिड़ो आसरो? मुख़्तार बाबा, भले मां ॿियो कुझु बि न कयां, पर खड़को थींदो त मुजीब खे उथारे त वठंदुसि न घटि में घटि। जेकर उन खड़के ते तुंहिंजी दिलि टुटी पए त पोइ मुंहिंजो छा थींदो? रेसा, तव्हां बेफ़िक्र थी घर हलिया वञो। हिन मथां मां को बि भरवसो न कंदुसि। ठीकु आहे मुजीब, पोइ सभु सुणाई।
मां हलां थो हवेली ॾांहुं सुबुह जो इंशाल्लाह गॾु आहियूं